दरिया खान वरी भरिसां ॻोठ मोहम्मद मुराद खोखर जे रवासी अख्तर हुसैन खोखर पंहिंजे पुट इसरार खोखर सां गॾु नेशनल प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजे पुट वकार खोखर खे सेंट्रल जेल सखर मां सेंट्रल जेल कराची हिकु नुमाइश चोरंगी मुंतक़िल कयो आहे जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त असांखे शक आहे त असांजे नौजवान वकार खोखर खे सेंट्रल जेल कराची में टॉर्चर करे मारियो न वञे। जेकॾहिं वकार खोखर खे जेल में कुझु बि थियो त हुन जा ज़िम्मेवार जेल सुप्रीडेंट सखर शहाबुद्दीन सिद्दीकी, फातिमा शहनाज अंसारी ऐं आमना अंसारी हूंदा। अख्तर खोखर वधीक चयो त मूं समेत 3 जवाबदारनि खे मॉडल ट्रायल कोर्ट क़त्ल केस समेत 13D ऐं 337 मां ॾोह साबित न थियण ते बाइज़त बरी करे छॾियो, जॾहिं त वकार खोखर ते पिण 13D ऐं कलम 337 साबित न थी सघियो ऐं कोर्ट सगोरी वकार खोखर खे क़त्ल केस में शक जे बुनियाद ते 25 साल कैद ऐं 10 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे, जंहिं ख़िलाफ़ पिण हाई कोर्ट में अपील दाख़िल कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।